अंदार केड़ियूं सोचूं वकोड़े वही अथई। पूरी 70 आज पुछा करे आया हूं पर किथां सुराग न तो मिले। अंदार कम वडी सफाई सां थियल अथई। कातिल केॾो खणी चालाकीअ सां कमु करे न पर सबूत को न को छॾे वेंदो आहे। सिर्फ़ रुगो ॾिसण वारी अखि हुजे। ओड़ो मुंहुं छुटो असां ई कहिड़ो लाचार असां सबूत वतऊं ॻोल्हींदा। जंहिंखे असां मारियूं ई कोन्ही को उन जे इल्ज़ाम में असीं छो भोॻियूं। पोइ कहिड़ी तोखे जेल ठही आहे? खणी जेल मूंखे न आहे थी पर हमरा त पंहिंजा बचारनि भोॻीनि न। तुंहिंजो तजुर्बो तुंहिंजो अकुल छा थो चए त इन पोड़े खे कंहिं मारियो हूंदो? सच लाइ इहो कमु सोरहाना वली दादावान जो थियल अथई पर पाण खे सिर्फ़ हिकु माण्हूअ जी शायदि खपे। उन ॾींहुं जंहिं बि उन टिनी भाउरनि मां हिकु ॾिठो हुजे न उहो माण्हू मूंखे खपे। बसि उहो शायदि मिली पए पोइ भई ॾिस त अॻिते जानू छा थो करे। सदल तो ख़बर आहे जानू जिन आहे जिन जंहिंजे पिया पढ़े हुनखे मारे था खारे। अच तो ॾिसूं था ॿिए पासे हल वञे सिधो। अदा शेर खाना ये उहा जगह थी जिते ज़ालिमन अबा खे तड़पाए मारियो। अदा शेर खाना छा पिया ॾिसो? मोर ये अहिड़ी सुनसान जगह भी ना है जिते खून थींदे कंहिं ॾिठो न हुजे। चारों तरफ आबादी आहे वसण वारी जगह आहे ऐं वहंदड़ रस्तो भी आहे। मूंखे पक आहे त खून थींदे कातिलनि खे कंहिं न कंहिं ज़रूर ॾिठो हूंदो। अदा शेर खाना कातिल जानू आहे जानू। इनखे वधीक मोहलत न ॾियो हाणे। मोर जानू मथां असांजो शक जरूर आहे पर पक न आहे। पक तॾहिं हुजे हा जॾहिं असांजी वली दात वारनि सां दुश्मनी न हुजे हा। हींअर मौलादा ठीक थी घर पहुतो आहे। थी सके तो उन जे पलांद में ही खून कयो हुजनि। अदा शेर खाना जेकॾहिं वलीदाद वारा अबा खे मारणु चाहिनि न त इहो कमु उते ई करे पई सघिया। मोर खून करण एतिरो आसान न आहे जेतिरो तूं समझी थो। वलीदाद भली केतिरो बि पाण खे मुर्स माण्हू समझंदो हुजे पर ये सरेआम कंहिं बेगुनाह जो खून को न करे सघंदो। चोरी चक कुत्तो भी पाए वेंदो आहे कुत्तो भी। खुदा कंदो अदा त अबा जा कातिल जल्द ज़ाहिर थींदा। उहे मूंखे जल्दी लटाए ॾे। मूंखे भाउ जल्दी लटाए ॾे। पोइ मुंहिंजी अंदर जी बाहि ठरंदी त हिन वक़्तु टांडनि मथां मुंहिंजा पेर आहिनि। वाइदो आहे मोर जंहिं ॾींहुं बि तुंहिंजे पीउ जा कातिल ज़ाहिर थिया न
उन्हनि जे घरनि में घिरी मेरी ते लतरी जे करे छुरी न वायम तो मुंहिंजो नालो बि शेर खान आहे। गिदड़ जी 100 साल जी जिंदगी खां शींहं जी हिक ॾींहं जी जिंदगी बहितर आहे। काॾे था वञो? छो तुंहिंजो कमु आहे छा? हाणे शायदि दिलि खणी विया आहियो। मां अंधो हुयुमि, ॾिसण वारी अखि न हुई, तॾहिं तो मथां मस्तो थी पियुमि। मौला तो ॼाणे वञ, वञी ॿियो को दर ताड़। मां को अहिड़ी आहियां जो वञी को ॿियो दर ताड़ियां? हाँ, तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न थियो आहे? मां बि निमाणी आहियां, निमाणी न चाहींदी साईं न थिए। बस हाणे बस, हणो मथे में सूर न विझ, न त तूं मूंखे छा कंदे? हाँ, मां बि निमाणी आहियां, निमाणी न चाहींदी साईं न थिए। मां चवां तो बस कर। छा ते गोड़ के तो छा है? ढोलण ही मूंखे इशारा थो करे। इशारा अरे इशारा तो करे। छो इशारा तू करे न? हां केड़ा इशारा? छो चलाए तू तो इते ट्रिवाटे ते बीठी हूंदी है त नेठे आयो वयो पे इशारा कंदी न। तोखे केड़ो लाचार आ त तू दर खां बाहर हेडे ट्रिवाटे ते बीठी थी आए वए के इशारा करे? टंगी बीठी आ दर खां बाहर। असा के भी पाण सा गड खणी बदनाम क्यों थी? सजी उम्र इज्जत सा गुजारी से हाने तुझे अचण खां पो असा भी सफा ईअं थी वियासीं, करे छॾी असा के भी डावा डोल बदनाम। अहिड़ी भगन भरी तुंहिंजा भाग निमानी। हाल अंदर हलूं न त मां ही गोड़ करे सॼो गुछ खिलाईंदी। हल कम खे पटियूं हल। लिखो लक्षण छोरे दा जोना से बाहर बीठी आए वए के इशारा करे पई ते बदनाम न थो थे। बाकी मां जे बाखर चंगाई जा चया त बदनाम थो थे पियो। बड़ी भागन भरी तुझा भाग हाने त औलाद के भी चंगाई चवण खां व्यास चंगाई जो वक्त ही न रहियो आ। अम्मा के केतरा चक्कर चयो है त राणीअ खे घर में अकेलो छॾे न वेंदी कर। अॼु जेकॾहिं रबू घर जो रुख करे थो ऐं राणीअ सां ॻाल्हाए थो त ॿिन्हीअ जी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। हिन बेगैरतन वारी जिंदगीअ खां पोइ जेल बहितर आहे। जेकर रबू बाहर न वियो ऐं रुस्तम अची वियो त सॼो घर मथे ते खणंदो। न रबू सम्झण सां सम्झे थो, इन ई रुस्तम सम्झाइण सां।
इन ॿिनि पुड़नि में मां बेगुनाह पिसजी वेंदसि। ॿ लफ़्ज़ राणी सां ॻाल्हायां, पर राणी बि ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। कीअं ॻाल्हायां? हुन में राणीअ जो ॾोह बि न आहे। रुस्तम जी बंदूक हर वक़्तु राणीअ जे सिर मथां सिधी आहे। मूंखे ॿाहिरि वञणु घुर्जे। जेकर रुस्तम अची वियो त राणीअ जे लाइ पाह ॿारे ॾींदो। ईअं न वेंदो जेसीं ताईं रबो खे चवंदसि न। रबो, जी चवां रबूअ जी राणी सोट्रा मूंखे ॾिसी पंहिंजा पेर न ठाहे। मूं ॾाढी कोशिश कई त तूं राणी खे विसारींदे, पर तुंहिंजी दिलि मां अञा राणी नाहे निकिती। ऐं मां एतिरो बेगैरत न आहियां जो ही तमाशो पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदुसि। ॿिनि ॾींहंनि जी मां तव्हांखे मोहलत ॾियां थो। मूंखे कसम आहे पंहिंजे पैदा करण वारे जी ज़ात जो। मां राणीअ खे त पूरो कंदुसि, पर उन सां गॾु तोखे बि ज़िंदा कोन छॾींदुसि। सिर्फ़ 2 ॾींहं मोहलत अथई, 2 ॾींहं। 2 ॾींहंनि में मूं साम्हूं राणीअ जे सर मथां हथ रखी ऐं क़ुरान पाक जो कसम खणी इहो इक़रार कई त राणी ॾींहुं क़यामत ताईं तुंहिंजी भेण आहे। पर वटि फज़ूल ॻाल्हियुनि ॿुधण जो वक़्तु कोन्हे। मां जेको ॻाल्हाईंदो आहियां उहो बकवास आहे। तो त मूंसां कसम खयो हो न राणी त मां रबूअ सां ॻाल्हाईंदी बि न आहियां। अॼु त वॾे प्यार सां पई ॻाल्हाईंसि। रुस्तम, कसम सां। बस अखियुनि ॾिठो आहे ऐं मुंहिंजे कननि ॿुधो आहे। अञा बि पंहिंजी सफ़ाई थी पेश कई। 2 ॾींहंनि जी तोखे मूं मोहलत ॾिनी आहे। 2 ॾींहंनि जी। जेकॾहिं 2 लफ़्ज़ बि मूं सां ॻाल्हाई न त इते जो इते पूरो करे छॾींदोमांइ। सम्झी? अल्लाह जो कसम साईं, मूंखे का बि ख़बर न आहे। दुआ घरां कीअं निकिती, उनखे गाॾी कंहिं कराए ॾिनी, मूंखे का बि ख़बर न आहे। कूड़ बेसोरो कूड़। तूं कूड़ पई ॻाल्हाए छोरी, कूड़। सॼो ॾींहुं दुआ सां गॾु आहीं, हुनजी हमराज़ आहीं, ऐं पोइ बि दुआ जे दिलि जूं ॻाल्हियूं तोखां ॻुझूं कीअं आहिनि। साईं कसम सां साईं। ये गलती माफ़ तो क्या है, बाकी बीहर जे दुआ घर को ॿाहिरि कदम रखियो ते तो मूंखे न ॿुधायो त छोरी पहिरियों तुंहिंजो घाटो भञंदो साईं, पोइ दुआ जो।
गफ़ार जे खून जो केस शेर खान रईस जे माण्हुनि मथां कयो आहे। इन परेशानी मां त जान ई छुटी पई, न त जाए पुलिस तंग करे। मुला दादा रेस जा इन खून में हथ न आहिनि, उन करे तमाम जल्द शेर खान के सबूत ॾेई ऐं पुलिस जो रुख असांजे तरफ़ कंदा। मौला तो जाने दा इन टाइम असांखे आज़ादी आहे, पर छो न जबर खे लेटाए चो। असां पंहिंजो प्लान करे चुका आहियूं। जबल खे मारण सां मसलो हल कोन थींदो, पर जेकॾहिं शेर खान खे मारे विधोसीं न त ये ॿिया जेके बि ॾिसींदो न ये सभु हितां भॼी पंहिंजी जान बचाईंदा। ऐं जेकॾहिं जबल खे मारियोसीं ऐं शेर खान ज़िंदा बची वियो न त असांजे मथे जो सूर अञा वधी वेंदो। हिन वक़्तु होश सभिनी जा ख़ता आहिनि ऐं शेर खान खे मारण मसलो न थींदो। पोइ देर छा जी अदा? जॾहिं त शेर खान जो शक रेस मथां आहे ऐं शेर खान जज़्बात में अची मन को रेस जो माण्हू मारे विझे त पोइ हली असां पाण शेर खान जो कम तमाम करे छॾींदासीं। ऐं हर माण्हू इहो ई सम्झंदो त पलांद में रेस इहो कम कयो आहे ऐं पोइ असां वतंदासीं आज़ाद घुमंदा। मौला तो जाने दा तुंहिंजो मक़सद आहे त नाग में मरे ऐं लठ बि न भॼे। जेकॾहिं ईअं न थिए ऐं शेर खान खे असलियत जी ख़बर पइजी वञे त पोइ कंदासीं सिधी रांदि सोटे जी। शेर खान असांखां ॾाढो कोन्हे, जेकॾहिं असांजो रुख कयईं न त ॾेखारींदासीं ॾींहं जा तारा। ठीकु आहे दा, त पोइ शेर खान जे अचण जो इंतज़ार कयूं था। आयो त मुंहुं ॾींदासींसि। हाणे इहो ॿुधाए त रबूअ जो छा कयूं? रबूअ खे मारण खां बहितर आहे त उनखे पंहिंजे पेरनि में झुकायूं। त पोइ कयूं था निकिरण घर खां बंदि। ॿ टे ॾींहं उछलूं ॾिनियूंसीं न त पूरी आक मेड़ वठी अची असांजे पेरनि में किरंदो। जेकर इहा ॻाल्हि आहे दा त पोइ मौला थो जाणे रबूअ जेकर घर खां ॿाहिरि पेर रखियो न त क़यामत मचाए छॾींदोमांसि। क़यामत।